जगन में तुझो जवाब ना है। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा ए गुलन में गुलाब ना है। वह हस्ती जंहिंजे लाइ असां मगरू खां वठी इंतज़ार में आहियूं। अल्लाह जा कामिल वली जंहिंजे पाक चेहरे खे ॾिसण जे लाइ हदीस पाक में आयो त जे इन्हनि जो चेहरो ॾिठो उन मां मोहम्मद मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जो चेहरो ॾिठो ऐं जंहिं दिलबर हबीब खे ॾिठो उन ॼण अल्लाह जी ज़ात खे ॾिठो। जे सॼी ज़िंदगी सुबुह खां वठी शाम ताईं, शाम खां वठी सुबुह ताईं, रात खां वठी ॾींहं ताईं ऐं ॾींहं खां वठी रात ताईं, बचपन खां वठी जवानी ताईं, जवानी खां वठी इन मौजूदा दौर जी पाक ज़िंदगी ताईं सिर्फ अल्लाह करीम जी ज़ात खे मदीने वाले शहंशाह के राजी करने के लाए रात ॾींहं पंधरा करे पूरे मुल्क पाकिस्तान में बल्कि बाहर भी वही इहो पैगाम पहुंचाए रहा है। जिते खुदा जी खुदाई आ उते मुझे मिठे मुस्तफ़ा जी मुस्तफ़ाई आ, उते सोने करबला वाले शहंशाह जो शान हलंदो। तो बिला तखीर मां दावत ॾींदुम पीर तरीक़त रहबर शरीयत वली काबिल अल्लाह जो प्यारो हज़रत क़िबला अलहाज पीर दिलबर साईं पाण अचन ऐं असां तव्हांजे दिलनि खे पंहिंजे रूहानी नूरानी खिताब सां मुनवर फरमाइनि। नारे तकबीर, हथ मथे करे ॾाढा चओ नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, हुसैनियत जिंदाबाद, यजीदियत मुर्दाबाद। दिलबर साईं, दिलबर साईं, दिलबर साईं, दिलबर साईं। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। पीर तरीक़त दरबार आलिया बकरी शरीफ जा सज्जादा नशीन हजरत पीर सैयद मुनवर साईं राशिदी दामत बरकातुहुल आलिया संदन खानवादे जा जुमला सादात किराम उलमाए इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो अल्लाह जा शुक्राना जो अज असां मखदूमुल औलिया ज़ीनतुल औलिया हजरत पीर सैयद मोहम्मद महदी शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह दे उर्स मुबारक जी मजलिस में शरीक आयूं।
रब करीम जंहिंखे चाहींदो आहे उनखे पंहिंजे वलीअनि सां मुहब्बत ऐं निस्बत नसीब कंदो आहे। अल्लाह जे दोस्तनि जी मुहब्बत ऐं उन्हनि जी निस्बत अदना खे आला बणाईंदी आहे, निकमे खे कार आमद बणाईंदी आहे। वलीअनि जी निस्बत निभागे के सभागो बणाईंदी आहे, नितोरे के सदोरो बणाईंदी आहे, जहन्नमी के जन्नती बणाईंदी। भला तव्हां न ॻाल्हाइण जो रोज़ो रखियो आहे छा, या थकिजी पिया आहियो? डो तव्हांजो बि न आहे, रात भी ढली वई आहे, पर मां अॼु तोखे अल्लाह वारनि जो शान अहिड़ो ॿुधाईंदुसि, अल्लाह कंदो त तुंहिंजी निंडूं फिटी वेंदियूं। मदीने वारे साईं जे बचड़नि जो शान ॿुधंदे अल्लाह कंदो दिल ठरी पवंदई, वाग मदीने वरी पवंदई। हड़ई मोहब्बत सां मुझे सोने ते सलात पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा दोस्तों, वलियन जी मोहब्बत, अल्लाह जे दोस्तन जी मोहब्बत या निजात जो जरियो आ, छोटकारे जो चिट्ठो आ। जंहिंखे अल्लाह जे प्यारन सां मोहब्बत नसीब थी वञे, या मोहब्बत जन्नत जो हकदार बणाईंदी आ। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, बख्त वारा आयो हुए जेके दरगाह आलिया बकरी शरीफ जा मुरीद आयो। हिन अल्लाह जे वली जे घराने सां जंहिंजी निस्बत आ, जंहिंजी मोहब्बत आ, खुदा जाने या मोहब्बत हिते भी कम ईंदी, हुते भी कम ईंदी। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, मदीने वाले साईं फरमायो, इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आ, मुझे दिल पर मोहम्मद करीम फरमायो, तरक्तु फीकुम अमरैन लन तदिल्लू मा तमस्सकतुम बिहिमा। ए मुझे कलमे पढ़ण वारो, ए मुझे ईमान आयण वारो, मां मोहम्मद करीम तव्हां खे वॾियूं शयूं ॾियूं थो वञा, ॿ तोहफ़ा तव्हां में छॾियूं थो वञा। मां मोहम्मद पंहिंजा ॿ जानशीन तव्हां में छॾियूं थो वञा, जे उन्हनि ॿिनि शयुनि खे चंबड़ी पवंदो, लन तदिल्लू, तव्हां कॾहिं बि गुमराह न थी सघंदो। हिदायत वारा रहंदो, हक जे रस्ते ते, सच वारी वाट ते, कामयाबी वारे रस्ते ते तॾहिं हली सघंदो जॾहिं मुंहिंजे ॾिनल ॿिनि शयुनि खे काबू पकड़ींदो, ॿिनि शयुनि जो क़दुरु कंदो। उहे ॿई शयूं मां मोहम्मद जे तरफ़ां उम्मत जे लाइ तोहफ़ो। मदीने वारे जो तोहफ़ो क़बूल आहे या न आहे? कंहिंखे यो तोहफ़ो वणे थो, खुदा खुश कंदो। साईं फरमाइनि था, किताबुल्लाह व इतरती अहल बैती। हिकिड़ो तोहफ़ो तव्हांखे क़ुरान ॾियूं थो वञा, इहो क़ुरान रब जो तोहफ़ो आहे, मूं मोहम्मद जी सूखड़ी आहे। किताबुल्लाह हब्लुन ममदूदुन मिन समाए इलल अर्दे। आसमान का ज़मीन ताईं रब जी लड़कायल रसी क़ुरान आ। क़ुरान जो हिकिड़ो छेड़ो तव्हां कंडियारे वारनि वटि, ॿियो छेड़ो रब जी ज़ात वटि।
जे कुरान के चंबड़ी पियो त तव्हां रब सां मिली वेंदो। यो कुरान तव्हां के रब जी रहमत में रसाइण वारो कुरान शिफा है, कुरान रहमत आ, कुरान बरकत आ, कुरान दर्द लाहींदो आ, मर्ज़ हटाईंदो आ, कुरान विछड़ियल बानन के रब जी ज़ात सां मिलाईंदो आ। या मुस्तफा करीम जी दिनल सुखड़िया साईं फरमाइण था बी सुखड़ी तव्हां के दिनी थम व इतरती अहलु बैती मुंहिंजी ज़ुर्रियत मुंहिंजा बच्चा मुंहिंजा अहल बैत तव्हां के ॾियूं थो। क़यामत ताईं धरती ते कुरान भी मौजूद हूंदो, मुंहिंजा अहल बैत भी मौजूद हूंदा। जे कुरान खजी वञे त क़यामत कायम थी वेंदी, जे अहल बैत धरती ते न रहन क़यामत कायम थी वेंदी। साईं फरमाइनि था त कुरान जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह खयो आ, अहल बैतन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी अल्लाह खयो आ। मदीने वाले साईं फरमायो त मुझो कुरान भी धरती ते कायम हूंदो, मुझा बच्चा मुझा अहल बैत भी धरती ते कायम हूंदा। हर दौर में, हर खिते में, हर इलाके में, हर कौम वट, हर कबीले वट, हर जिले, हर तालके, हर मुल्क जे अंदर कुरान भी हूंदो त मुस्तफा जा अहल बैत भी हूंदा। सुभान अल्लाह। मुझा दोस्तो मुस्तफा करीम जा बचड़ा, मुस्तफा करीम जो घराणो अल्लाह ज़िम्मो खणी छॾियो आ त इहे ॿई धरती ते कायम हूंदा, दाइम हूंदा। ऐं हबीबन फरमायो वलयत फरका, हिक ॿिए खां धार न थींदा। जिते कुरान हूंदो उते अहल बैत हूंदा, जिते अहल बैत हूंदा उते कुरान हूंदो। अञा मज़ो नथो अचे अल्लाह कंदो चलो मदीने वारे जो दीदार थींदो। सुभान अल्लाह। मुझे लजपाल नबी फरमायो त हिक ॿिए खां धार न थींदा। कुरान अहल बैतन सां हूंदो, अहल बैत कुरान सां हूंदा। अॻिते हिकिड़ो मदीने वारे साईं अजीब जुमलो फरमायो। साईं फरमाइनि था फनजुरू कैफ तखलुफूनी फीहिमा, ॾिसजो ॾिसजो मुखां पद में मुझे इन्हनि ॿिन्ही सूखड़ियुनि सां तव्हां बर्ताव कहिड़ो था कयो। मुझे कुरान सां तव्हांजो ताल्लुक कीअं आहे, मुझे बच्चन जी इज्जत कयो था या नथा कयो, मुझे घराणे जी इज्जत सुञाणो था या नथा सुञाणो। जॾहिं क़यामत थींदी तव्हांजी मुंहिंजी मुलाक़ात हौज़े कौसर से थींदी। मुलाक़ात जो मियाद हौज़े कौसर आ। मुझे कलमे वारा, मुझे मथा ईमान आयण वारा हौज़े कौसर से मूंसां मिलंदा। ऐं मुंहिंजा कुरान ऐं मुंहिंजा अहल बैत इहे ॿई बि हौज़े कौसर से गॾु अचे मूंसां मिलंदा। तवज्जो जी जरूरत है। साईं फरमायो त कुरान अहल बैतन सां हूंदो, अहल बैत कुरान सां हूंदा। इहा जोड़ी जुदा न थींदी, हर वक्त गॾु हूंदा। तां जो इहे ॿई हौज़े कौसर ते मूंखे अचे मिलंदा। ए मुझे कलमे पढ़ण वारो, ए मूंते ईमान आणण वारो, तव्हांजी ऐं मुंहिंजी मुलाक़ात बि हौज़े कौसर ते थियणी आ। पुट कलमो कंहिंजो पढ़ियो अथव? मदीने वारे साईं जो। ईमान कंहिं ते आंदो अथव? मदीने वारे साईं ते। भला हुजूर खे तव्हां ॾिठो आहे, दीदार कयो अथव, ज़ियारत कई अथव? न थी आहे न? दिलि चाहे थी या न दीदार जे लाइ? कंहिंजी दिलि घुरे थी?
हर आशिक चे तो मौला मोहम्मद मेल सामन हेल सिके मुझो मन तो मदीने का है मौला मोहम्मद मेल सामन हेल सिके मुझो मन तो मदीने का हर आशिक जी दिल चाही दिया तब मदीने वाले जो दीदार थे साईं फरमाइन था दीदार जो वायदो आ तमासा हौज़े कौसर ते रूबरू धूप तू आमो सामो तव्हांजी ऐं मुंहिंजी मुलाकात हौज़े कौसर ते थींदी हौज़े कौसर से मां मोहम्मद करीम तव्हां खां पुछंदुसि त मुंहिंजे ॿिनि तोहफ़नि सां तव्हां कहिड़ो सुलूक कयो मुझे कुरान के तव्हां सीने सां लातो या न कुरान पढ़ियो या न कुरान ते अमल कयो या न कुरान के तव्हां अमली जिंदगी में अपनायो या न ऐं मुंहिंजा बच्चा मुंहिंजा अहल बैत मुंहिंजो घराणो तव्हांजे कंडियारे में बि हुयो हर शहर में सैयदन जो हवेलियूं हुयूं मुंहिंजा बच्चा हुया मुंहिंजा अहल बैत हुया तव्हां उन्हनि जी इज्जत कई या न तव्हां उन्हनि जो मान सुञातो या न तव्हां उन्हनि जी आजियां उन्हनि जी ख़िदमत उन्हनि जे दर जी हाज़िरी ॾिनी या न साईं फरमाइनि था हौज़े कौसर ते मां मोहम्मद तव्हां खां इन ॻाल्हि जो पुछाणो कंदुसि ऐं पोइ जन 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 कुरान जो कदुर सुञातो अहल बैतन जो कदुर सुञातो मां मोहम्मद पंहिंजे हथनि सां उन्हनि खे कौसर पियारींदुसि कंडियारे वारा कौसर खपे या न खपे हौज़े कौसर खपे या न खपे सो बि मदीने वारे साईं जे पाक हथनि सां असहाबन पुछो या रसूल अल्लाह कौसर छा है हबीबन करीमन फरमायो त कौसर उहो जन्नत जो पाणी आ जेको खीर खां अछो आ माखीअ खां मिठो आ गड़न खां शफाफ आ मुश्क खां सुरहो आ जंहिंखे हिकिड़ो ठुक नसीब थिए त वरी कॾहिं उन्हें के उञ न लगंदी प्यास न लगंदी वो कौसर उन्हें जे किनारन सां एतरा प्याला आहिनि जेतरा आसमान जा तारा आहिनि एतरा कौसर जा प्याला आहिनि जेॾी महिल मुंहिंजा उम्मती ईंदा मां पंहिंजे हथनि सां कौसर भरे भरे पंहिंजे आशिकनि खे गुलामनि खे प्यारींदुसि पर कंहिंखे या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह कंहिंखे कौसर मिलंदो साईं फरमाइनि था जंहिं मुंहिंजे ॿिनि तोहफ़नि जी इज़त कई कुरान खे सीने सां लातो नबी जे बचड़नि जी इज़त कई आले रसूल जी इज़त कई इहे क़यामत जे ॾियारे साईं फरमाइनि था त मुंहिंजे मुबारक हथनि सां कौसर पीअंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हदीस पाक फज़ाइल सहाबा में इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी आ त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो चाचो नालो थस सैयदना अब्बास चा हजरत सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकड़े ॾियारे अब्बास सुनो हिय मजलिस में आयो त हजरत काबुल अहबार जेको जलीलुल कदर असहाबी हुयो तौरात जो आलिम हुयो ज़बूर जो आलिम हुयो इंजील जो आलिम हुयो कुरान जो आलिम हुयो चईनी आसमानी किताबन जो आलिम हुयो काब अल अहबार काब सदबुआ सरदार के यानी आलिमन जो सरदार हुयो जेॾी महिल हज़रत अब्बास आयो त
काबुल अहबार हजरत अब्बास के जेल में भाकुर पातो हथ वठी चुमण लगो। हजरत काबुल अहबार हजरत अब्बास जी इज्जत एहतराम कयो भाकुर पातई हथ चुमई। ओडी मल हजरत अब्बास पुछुस त ओ काब तू चैनी आसमानी किताबन जो आलिम आई अज तू मुझा हथ तो चुमी मुझी वडी इज्जत तो करी गाल केड़ी आ जैसे तू में मुखे हिकड़ी लालच चीज़ केड़ी लालचा चीज़ ओ अब्बास तो मैं मुझी या लालचा तो क्या मजरियाड़े में तू मुझी सिफारिश क जाए शफात क जाए पंजे महबूब मोहम्मद करीम वटे पंजे रब जी जात वटे मुझी शफात क जाए इन शफात जी उम्मीद समा तो के भाकुर पाया पियो हथ चुमा पियो त क़यामत में मुझी शफात क जाए। हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब चयो त छा मां सिफारिश कंदुस अल्लाह जे हुजूर में मां शफात कंदुस फरमाई त हा या गाल तौरात में ज़बूर में इंजील में मोहम्मद मुस्तफा जी ज़बानी मुंह बुधिया लैस अहदुन मिन अहले बैत नबियन युस्लिम इल्ला कानत लहू शफा। मोहम्मद मुस्तफा जे अहले बैतन मां हुजूर जे घराणे मां हर सैयद क़यामत जे ॾियारे शफात कंदो। हर नबी जे घराणे जे हर फर्द के क़यामत जे ॾियारे में अल्लाह जे तरफा इज़्न मिलंदो। हर सैयद पंहिंजे हुबदार जी शफात कंदो। इन जे करे आऊं बि लालच रखां थो तू मुस्तफा जो चाचो आई क़यामत में तू मुझी शफात कजाए। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो त मुझो घराणो मुझा अहल बैत मुझा बच्चा उन्हनि मां कंहिं बि मुझे सैयद सां जंहिं चङाई कई भलाई कई उन जी का ज़रूरत पूरी कयई हू सैयद बदलो ॾेई न सघियो। ग़रीब आहे या उन में उहा पहुच न आहे जो बदलो ॾेई सघे। साईं फरमाइनि था उन माण्हू जो मूं ते कर्ज़ आहे क़यामत में मां पंहिंजे बच्चन जे एहसान करण वारे जो बदलो मां मोहम्मद पाण जंहिं बि मुझे सैयद सां एहसान कयो मुझे बच्चे मुझे घराणे सां जंहिं एहसान कयो इन जो बदलो मां मोहम्मद पाण ॾींदुसि। चओ सल्लल्लाहु अलैहि या अन्या मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों जेको सैयदन सां आले रसूल सां चंगाई करे भलाई करे अज जेकॾहिं तू सोने सैयद महदी शाह जे उर्स में आयो अल्लाह जे वली सैयद ज़ादे जे दर जी तो हाज़री भरिया खुदा जाने इन जो बदलो भी तो के आखिरत में मिलंदो दुनिया में भी मिलंदो। अजीब वाक़ियो आहे अजीब किस्सो आहे दिल चवे थी ॿुधायां पर दिलियूं हाज़िर कयो त मां तव्हांखे हज़रत जुनैद बगदादी मल्ल हुयो पहलवान हुयो मल्ल विढ़ंदो हुयो एॾो बहादुर हुयो पूरे बगदाद में। अब हाणे पैसनि जे लाइ उथवे छॾियो त मूंखे ॻाल्हि बयानु करणी मुझे पैसा न खपन ताजी मोहब्बत खपे मां सैयदन जी गुलामी दिया तो मुझे ला लखा मुझे पैसा न खपन ताजी मोहब्बत खपे उठवे चौ सल्लल्लाहु अलैहि या जुनैद बगदादी पूरे
इराक जे अंदर वडो मल्ल पहलवान हुयो को उन जे जोड़ जो मुकाबले वारो न हुयो बादशाह उन के पंजे पगार ते रखियो बादशाह वटों हर महीने उन के वजीफो मिलंदो पगार मिलंदी हुई मुझा दोस्तों को भी पूरे बगदाद में जुनैद जो मुकाबलो न करे सगंदो हिकड़ो ॾींहुं थियो हिकड़ो पीर मर्द कुराड़ो सनड़ो थकलड़ो परदेसी आयो जी बाबा मां भी मल मिलण जाणदो आया जुनैद किथे आ मां जुनैद सां मल मिलंदो माण्हू ने चयो त जुनैद हेड़ो पहलवान ऐं तू सनड़ो तू छा हुन सां मल मिलंदे चई बाबा मल मिलणी आ काथे आ जुनैद ख़बर वञी बादशाह ताईं पहुती त हिकड़ो गरीब परदेसी आयो आ ॾिसण में बदन में कमज़ोर नहीं चे तो मां जुनैद सा मल विड़ंदुस बादशाह के जने खबर पई चे इहो मलाखड़ो मां पाण ॾींहुं मुक़रर थियो बादशाह पाण वेठो वज़ीर मुशीर कौम राज रैयत हज़ारे माण्हू गॾु थिया विच मैदान ख़ाली जीअं मलाखड़े जो दस्तूर आ चौधारी ख़ल्क़ गॾु आ हिक पासे ॾों बादशाह वज़ीर अमीर हिक पासे ॾों राज रैयत गॾु आ विच मैदान में जुनैद भी आहे ऐं उहो गरीब परदेसी भी आहे जेरी मल विच मैदान में आया संदरा बदी बीठा त वो परदेसी जुनैद के कन्न में चवण लगो ओ जुनैद मन को मल्लो आया न मलाखड़ो जाना न मुखे गुर्रो अचे न मुखे मल विड़ण डाय अचे मां मिस्कीन सैयद आया आले रसूल आया गरीब आया न्याणियों थम बालग वे उथारण चाया तो मां इहो बहानो कयो आ ओ जुनैद हाणे मुझी इज्जत रखी या न रखी तुझे मथां मां सैयद आया बस बहानो कयो तम जे तू किरी पौंदे पाण किराईंदे इनाम मुखे मिलंदा एजाज मुखे मिलंदा मुंहिंजो गहो तरी वेंदो जुनैद चयो त आहे त वॾी आज़माइश नालो बीठल आ इज्जत बीठल आ हेडी ख़ल्क़ जे साम्हूं बादशाह साम्हूं आ किरण बेइज्जती आ पर अॼु सैयद जी इज्जत रखणी आ अॼु मुस्तफा जे बचड़े के मायूस न कंदुसि मुझा दोस्तों जेरी मल ही कन्न में गाल बोल थी वई जेरी मल हजरत जुनैद वो सैयद मैदान में बीठा खबर तेरी मल पई तो जुनैद वही थोड़ियो करे किरियो जुनैद दस जी वियो वो परदेसी खटे वियो दाड़ियों वजी वियो से हे एडो को वडो पहलवान आ मल जाके गुर जानण वारो आ जो बाबा अञा बी मल थी वरी बी मल थी बी मल जे अंदर पे वो परदेसी खटे वियो जुनैद किरी वियो चोटी पर मुझा दोस्तों उन्हें के सैयद के वडा इनाम मिलिया वडा इकराम मिलिया बादशाह उन्हें के नवाजियो पर जिए जुनैद बेहोश थी किरियो त किरण सा बेहोश थी वियो किरियो जमीन ते पियो बेरो जी किरियो त किरण सा बेहोश थी वियो उथियो न पट ते पियो रहियो मुझा दोस्तों मानू परेशान थी विया खुद सैयद भी परेशान थी वियो चई बाबा पासो कयो त मां फीणो रखास कन में सैयद जे कन में जो जुनैद मुंहिंजो कम थी वियो हाणे भली उथियो पर जुनैद न उथियो सो न उथियो मुझा दोस्तों घणी देर ते बेहोश रहियो जेडी मल होश आयुसि अख खुली सैयद जा हथ चुमण लगो फाकुर पाइण लगो पुछण वारन
न पुछो त जुनेद तोखे छा थी वियो चई जेॾीमहिल मां ज़मीन ते किरियुस केरायो में पंहिंजो पाण खे पाण सैयद जी इज्जत ख़ातिर जेॾीमहिल मां धरती ते किरियुस त हीअ ज़मीन बगदाद जी न हुई जीअं किरियुस त मदीने वारे साईं मूंखे पंहिंजे भाकुर में करे वरितो सोने दिलबर मोहम्मद करीम मुखे पंहिंजे भाकुर में वठी फरमायो जुनेद तो मुझे बच्चे जी इज्जत तो मुझे सैयद जी इज्जत सुना ओ जुनेद तो दुनिया जा इनाम ठुकराया दुनिया जी इज्जत ठुकराई मुझे बच्चे जी तो इज्जत कई ओ जुनेद अज तुझे सीने सा लाया तुझे भाकुर जेके मदीने वारो भाकुर पाए छाता समझो तो न जा छा मकाम बुलंद थिया मुझा दोस्तों हबीबन करीमन जरी सीने साला तो भाकुर पातो जुनेद के विलायत जा दर्जा मिली विया सैयद ताइफा जो लक़ब मिलियो दुनिया जो भी सरदार आखिरत जी भी सरदारी जुनेद बगदादी के मिली वे चो सल्लल्लाहु अञा मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों मखदूम सरवर नूह हालन वारो 9 लखी गोदड़ी सलबिया 9 लखी 9 लख मुरीद इन दरबार जा हजरत सरवर नूह रहमतुल्लाह अलैह इन जो भी वाक्यो एड़े ही किस्म जो अजीब वाक्यो बुधंदो दिलियों हाजिर कयो तो मां बुधाया मुझा दोस्तों जुनेद बगदादी जो त वाक्यो बुधी पर हे मुझे सिंध सुनी जो ही अल्लाह जो वली मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह अञा नंढड़ो बारन सा रांद पियो खेडे बाबो संदस वडो जमींदार हुयो वडो मालदार हुयो पैसे डोकड़ में खुशहाल हुयो मुझा दोस्तों ओ ताक हुई फैसला थींदा हुया खलकू इंदियूं हुयूं हजरत सरवर नूह रहमतुल्लाह अलैह बारड़ो आ बारन सा रांद पियो खेडे पीउ के सिक्की लदो हिकड़ो ही पुटरो हुयो औलाद हिकड़ो न थींदो सिक्की पिनी यो हिकड़ो सरवर नूह थियो बारन सा रांद पियो खेडे बाबे साईं जे ओताक मजा हिकड़ो सैयद मोटियो पर सैयद जो चेहरो गमज़दा दुखारो हुयो अब दुख वारो मोह परे का पदरो गमज़दा मानू सरवर नूह सोनो बारन सा रांद खेडंदे नजर जरिमल सैयद जे चेहरे ते पई त रांद खेडण छॾई सैयद जो अगु वठी बीठो शाह साहब भला दुखारो थियो तो वनी बाबे वटा ची बाबा छोकरा मुझो रस्तो न रोक मुके छड मां वना तो ची न बाबा ये न छडींदो सां बुधाए छा गाला ची हे जमींदारा हे तुंजो पियो आ मां उने वट विस मां सैयद आया न्याणियों मुजो पालक आइन उनन जी शादी करनी आ न्याणियुन जे ला मुखे डाज डावण करनो आ तुंजे पियो वट यो अर्ज खणी विस मुखे 100 या 200 रुपया ॾिनई मूं चयो बाबा मां पिनण वारो न आहियां मुंहिंजी मदद कर मां सैयद आहियां मुंहिंजी मदद कर पर मुंहिंजी मदद न कयई तॾहिं दुखारो थो मोटियो थो वञा पियो मुंहिंजा दोस्तो सरवर नूह सुणे चयोसि ओ सैयद मुंहिंजे बाबे जे दर तां खाली न वेंदे मां तोखे वापसि वञण न ॾींदुसि बाबे
खे ख़बर नाहे त सैयद जी इज्जत चाहे तू मोटी वञ वापस वञ मां भी वञा तो बाबा साईं मुंहिंजो मां लाडलो आहियां दादलो आहियां सकील जो पुट आहियां मां बाबे जी झोलीअ में वेंदुसि को तू मोटी अच बाबे का घुर पर सवाल जे अंदाज में न रोब सा घुरज रोब ताब सा घुरज जेकरे जे त ठीक आ जे न त मुंहिंजी धमकी ॾिजैस जे ने छोकरे जो खटियो न खाईंदे धड़को ॾींदेस न पो जे ॾिनई त ठीक आ न त मां किरी पवंदुस पो बाबे के जीअं चवंदे तीअं कंदो जेको घुरंदे सो तोखे ॾींदो सल्लो वो जेको अंगूरिये भलो पो जेडी मल तुंहिंजो कम थी वञे न पो मूंखे कन में ॿुधाइजे मां उथी खड़ो थी या सी पाण में सलाह थी वई हाणे छोकरो खेरंदो खेरंदो आयो अचे बाबे साईं जी गोद में वेठो फैसला हलन पिया खल्क वेठी हुजे हेडो सैयद वरी मोटियो पर हाणे रोब ताब सां हकल करे ची बाबा जमींदारी अल्लाह नवाजो थई मुंहिंजी मदद कर ची वरी शाह वरी मोटी आई तोखे झलियूं में तोखे जेका खैरात ॾियणी ॾिनम वरी मोटी आई जी बाबा मुझी मदद कर न्याणी के उतारणो न्याणी परणाणियूं मुझी मदद कर जी यार तहां त असांजो मगज़ खाई छॾियो आहे तव्हां त असांखे परेशान करे छॾियो जी मुंहिंजी मदद न कंदे त इन छोकिरे जो खटियो न खाईंदो हकल जो कईंदो छोकिरो जी पको करे छोकिरो जो किरियो तो समझी दे सिकील दो बच्चो मुझो मरे तो शाह साहब को कानी करामत वारो मुझो बच्चो मरी वेंदो शाह साहब उथियो वडेरो साहब पटको लाए खणी शाह साहब जे पेरन ते रखी अबा सैयद माफ कजाए अबा मुझी गलती आ अबा ये न कजे मुझे बच्चे जो खैर थे अंदर खबर वई हवेली ते बीबियुन पंजा सोन चांदी जेवर कपड़ा ढेर लगाए छडिया हेडो हिन जो लख खपने जेको खपई मां दीदुस पर अल्लाह वास्ते मुझे बच्चे जो खैर थे मुझा दोस्तों जेडी मल शाह साहब ॾिठो त मुझो कम थी वियो जे पासो कयो त मां छोकरे के पीणो रखा पासे करे कन में चई त पुट मुझो कम थी वियो हाणे भली तू कन में पीणा रखई चई पर नूह न उथियो सो न उथियो बेहोश किरो रहियो बेहोश रहियो शाह साहब परेशान थी वियो सजे हवेली में परेशानी थी वई खबर ना है हाने छा थींदो बच्चे जो अल्लाह करे सिर बचे मुझा दोस्तों घणी देर ताई सरवर नु बेहोश रहो जेरी मल अख खुलियस होश आयो त अखर मा लुड़क बहन पिया सैयद जा हथ चुमण लगो पुछा कयूं अबा छा थी वियो चई मां कयो त बहानो हुयो बहानो करे किरियुस पर जेरी मल मां जमीन ते किरियुस त खातूने अतर फातिमा ज़हरा मुखे पंजे पाक तो मुझे बच्चे जी इज्जत कई तो मुझे बच्चे जी इज्जत सुझाती आसा तुझी इज्जत बुलंद कयो जी जितनी देर में बेहोश बेहोश ये हालत की जमीन न हुई पर पाक दामन मुखे पंजे झोली मुबारक में वठी शफकत फरमायूं उन दी सरवर नूह के विलायतुन दा ताज मिली विया नंढपण में ही वली पड़ी या रसूल अल्लाह असां के खैरात दियो इश्क उल्फत तलब पंजी तात दियो या रसूल अल्लाह असां के खैरात दियो इश्क उल्फत तलब पंजी तात दियो सद मदीने में सिखो हिन
जमायत के मिटा वस तुझे जेके सदी सरदार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अड़न आधार तू चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अन्या मोहब्बत सां चो सल्लल्लाहु। इमाम तबरानी माजम औसत में रिवायत आंदिया या रिवायत इमाम बहकी शोबुल ईमान में आंदिया हजरत अब्दुर्रहमान बिन अबी लैला रदी अल्लाह ताला नो तो रिवायत करे हबीबन करीमन फरमायो ला युमिनु अब्दुन हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन नफ्सी। तमामा कोब मानू तेसी तई मोमिन न थींदो जेसी तई उन्हें के पंजी जान खामा मोहम्मद वधीक प्यारो न लगा पंजे सिर खा मुखे प्यारो रखे इहो मोमिना व अहली अहब्ब इलैहि मिन अहली। मोमिन उहो आ जेके पंजे घर वारन खा मुझो घराणो वधीक प्यारो लगे व इतरती अहब्ब इलैहि मिन इतरती। मोमिन उहो आ जेके पंजे बच्चन खा मुझा बच्चा वधीक प्यारा लगन पंजे बच्चन खा मुझे बच्चन सा पंजे घराने खा मुझे घराने सा वधीक प्यार रखे इहो तव मोमिन। जेकने पंजी जात प्यारी आ मुस्तफा खां पंजो सिर प्यारो आ मोमिन न सदाए मुस्तफा जे बच्चन खां पंजा बच्चा प्यारा आहिन मोमिन न सदाए। मोमिन उहो आ जेके साईं फरमाइन था वज़ाती अहब्ब इलैहि मिन ज़ाती। पंजी जात खां मु मोहम्मद जी जात जेके प्यारी लगे चौ सल्लल्लाहु। अन्या मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमाम हाकिम मुस्तदरक में रिवायत आंदिया मुझा दोस्तों या रिवायत इमाम इब्ने हिब्बान पंजे सहीह में आंदिया हबीबन करीमन फरमायो वल्लज़ी नफ्सी बियदिही ला युबग़िदुना अहलल बैत रजुलुन इल्ला अदखलहुल्लाहु अन्नार। साईं फरमान था कसमा उन्हें रब जो जेंजे हथ में मुहम्मद जी जाना जेको मुझे अहल बेतन सा बुग़्ज़ रखंदो जन्नत उन्हें ते हराम वा जन्नत उन्हें ते हराम दोज़ख उन्हें जी जाया जेको मुझे बच्चन सा मुझे घराने सा बुग़्ज़ रखे उन्हें जेला जन्नत में का जाए नाए बेहश्त में जो को दर उन्हें जेला न खुलंदो जेंजी मुझे बच्चन सा बुग़्ज़ ऐं अदावत ऐं दुश्मनी हुजे जन्नत रब ठाहिया मुहम्मद ऐं मुहम्मद जे आल जी मोहब्बत वारन जे लाए चौ सल्लल्लाहु। अन्या मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
इमाम हाकिम मुस्तदरक में रिवायत आंदी फलो अन्न रजुलन सफन बैन रुकन वल मकाम फसल्ला वसाम सुम्मा लकी अल्लाह व हुवा मुबग़िदुन li ahli बैत मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दखल अन्नार। पुत्र तवज्जो कयो तो मां तर्जुमो कया। हबीबन फरमायो को मानू मस्जिदुल हराम में वने बैतुल्ला शरीफ में वने बैतुल्ला जो जेको रुकन आहे हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जिते इब्राहिम खलील जा पैर आहिनि हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में भी इबादत करे रोजा रखे नफिल पढ़े सारी जिंदगी इबादत करे पर जे मुझे बच्चन मां के पे आल बैत सा बुग़्ज़ तस उन्हें जी जाए जहन्नम उन्हें के जन्नत नसीब न पुत्र थोरो समझण जी गाल कंडियारे में न तू लख नमाज़ू पढ़ी मस्जिद हराम जी हिकड़ी नमाज अञा मथे इते लख रुपया खैरात करी ऐं जेकॾहिं तू मस्जिदुल हराम में हिकड़ो रुपयो खैरात करी त हितों जो लख उन हिकड़े रुपए जे बराबर न आहे। हिते लख रोजा रखी मस्जिदुल हराम जो हिकड़े रोजे जो अजुर अञा मथे उन मस्जिदुल हराम जे अंदर बि उहा जाए जेका मकाम इब्राहिम हजरे अस्वद जे विच में आ इहा जाए अञा वधीक फज़ीलत वारी आ। साईं फरमाइनि था त सारी दुनिया में फले में फली छाव काबे जी छाव अथव बैतुल्ला जी छाव या उहा जाए जिते शाम जे वक़्त में पाछा ढलंदा आहिनि काबे जी छाव मकाम इब्राहिम वट पहुंचंदी आ। साईं फरमाइनि था काबे जे छाव में 100 साल नमाज़ूं पढ़े रोजा रखे इबादतूं करे पर जे मुझे बच्चन मां कंहिं बि अहल बैत सां बुग़्ज़ अथस कीनो ऐं कुदूरत अथस जन्नत में न वेंदो अल्लाह उन खे जहन्नम में मोकिलींदो। पुट ॻाल्हि सम्झ में अचे थी। अज हिकड़ा फार्मी मुल्ला चवन था यजीद हक ते हुयो हुसैन हक ते न हुयो माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह अज ताईं उहे बुग़्ज़ अहल बैतन सां रखण वारा नबी जे घराणे में नुक्तचीनियूं करण वारा याद रखो भली इबादतूं करे रियाज़तूं करे ज़ुहद करे ज़िक्र करे पर जे नबी जे घराणे सां बुग़्ज़ अथस जन्नत उन्हें ते हराम आ दोज़ख इन्हें जो मकाम आ जन्नत उन्हनि जे लाइ अज तोखे हदीस ॿुधाया चो सल्लल्लाहु अञा मोहब्बत सां चो सल्लल्लाहु मन अबगद अहदम मिन अहली फकद हुर्रिम अलैहि शफाअती। इमाम देलमी मुस्नदुल फिरदौस में यह रिवायत आंदी आ। साईं फरमाइनि था मुझे अहल बैतन मां मुझे सैयदन मां कंहिं बि सैयद सां जंहिं बुग़्ज़ रखियो उन जे लाइ मुंहिंजी शफ़ाअत हराम आ मुझी शफात हराम उन जे लाइ जेको मुझे बच्चन मां कंहिं बि बछड़े सां बुग़्ज़ रखे अदावत रखे। साईं फरमाइनि था त जंहिं मुझे अहल बैतन सां मोहब्बत रखी इहो मूं सां गॾु जन्नत ॾे हलंदो। हदीस पाक हिकड़े डी मौला अली शेरे खुदा हैदर करार मदीने वाले साईं के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कुछ माण्हू आहिनि जेके मूंसा हसद था रखनि। पुट समझो मौला अली सां हैदर करार सां हसद ये हसद रखण वारा उन दौर में हुया त हींअर घटि हूंदा। पुट
हिन दौर में घट हुंदा जेके मुस्तफा करीम जे दौर में मदीने में बेड़ा मानू मुनाफिक हुया जेके अली सां हसद रखंदा हुया ऐं जेको न हसद रखे या हसद बाहे उहा पई साड़ी दस उन खे इहा ई काफ़ी दस हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हा भाई जेको तुसा नाल हसद रखे न उनको तुसा कुछ ना आखो अच्छे कपड़े पाओ अकू खीसा होवे पीछे उही विच पैसे घतो ज़ाहिर नजर पे आवे पैसे घतो पीछे बाह लोड उही दे अकू टुरे वणो आप ही जल वेसे बियो कुछ न चोस हां ये सोने सैयद मुनव्वर शाह जी इज्जत साईं सरदार शाह जी इज्जत आई उनजे ला काफी हां सैयदन के दिसी देखो सड़े दो ना प्यो सड़े प्या सड़ंदा प्या चलंदा या इज्जत आई उनन जे लाए अजाब है दुनिया जे अंदर जेका उन जे सीनन के साड़ी हजरत मौला अली अर्ज के या रसूल अल्लाह कुछ मानू आइन जेके मूसा हसद था रखने साईं फरमायो त अली तू घबराए न दिल गिर न थी साड़न वार हसद वारन के अन्या हिकड़ी पी वथी का गाल तो बुधाए हियर तुझी इज्जत न था सन न पर बुध अली जने क़यामत जो ॾियारो थींदो त पहिरीं मां मुहम्मद जन्नत में वींदुस जन्नत नबियन ते हराम हूंदी जेसी ताईं मां मुहम्मद जन्नत में पैर न पाया तेसी ताईं को बि नबी जन्नत ॾे न वींदो सब का अव्वल इन्नी अव्वल अक़रा बाबुल जन्नत सब का अव्वल जन्नत जो दर खड़काइण वारो मां मुहम्मद हूंदुस जंहिंजे लाइ जन्नत जो दर खुलंदो वो मां मुहम्मद हूंदुस जेको जन्नत में अव्वल दाख़िल थींदो वो मां मुहम्मद करीम अली जेडी मल मां मुहम्मद अग में हलंदुस त मूसा गड तू अली हूंदे मूसा गड तू अली हूंदे अली तुझे पोया तुझी रानी मुझी न्याणी फातिमा तो ज़हरा हूंदी अली तुझे ऐं तुझी घरवारी जे पुठियां तुझा बई शहजादा हसन ऐं हुसैन हूंदा असां पंजई सभिनी खां अव्वल जन्नत ॾे हलंदासीं सुभान अल्लाह जेडी मतलब मदीने वाले साईं फरमायो त अली असा पंज मदीने वालो साईं मौला अली खातून अतर इमाम हसन इमाम हुसैन पंज अवल जन्नत रे हलंदासी हबीबन जे मलिया खुशखबरी दिनी त मौला अली अर्ज के या रसूल अल्लाह जे असा पंज जन्नत रे अग हलंदासी फमुहिबूना या रसूल अल्लाह पो जेके असा जी मोहब्बत रखण वाला उहे गांडे वेंदा ओहे हुबदार पंजतन जी मोहब्बत रखण वाला रात ढली वैया हिक वजी वियो पर मुस्तफा जे घराणे जी मोहब्बत में अखियुन के ओ जागो ॾियूं हे जागण वारा या मोहब्बत ई हली वेठी सोने सैयद महदी शाह जे उर्स में ही मोहब्बत तो के विहारियो घर जी निंड आराम छड़े मोहब्बत विहारियो मौला अली अर्ज कयो या रसूल अल्लाह हे साजा हुबदार काडे वींदा मदीने वाले साईं फरमायो त अली असा पंज अग्या हुंदासी असा जा हुबदार व मुहिबूना मिन वराइना असा जा हुबदार असा जे पोयों पोयों प्याईंदा अग्यों पंज तन हुंदा पोयों ही हुबदार जमायत हुंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह भागवारो भलारो पंज तन साज जो प्यारो आए
भागवारो भलारो ओ पंज तन सा रहमतूं बरकतूं हड़ उनिया ले पंज तन जो हुबदारो आए पंजतन जी मोहब्बत मवद्दत उन जे बदले में इज्जत जन्नत पंजतन जी मोहब्बत मवद्दत उन जे बदले में इज्जत जन्नत आ खुदा पाक उन साण राज़ी आ खुदा पाक उन साण राज़ी जेको पंजतन जो हुबदार आए जेको पंजतन जे गूंगा ना हो तो गरजी चओ जे रब ज़बान ॾिनी अथव त चओ जेको पंजतन जो हुबदार आए रहमतूं बरकतूं सब उन्हीअ ले बेड़ो उन जो सदा पार आए पंजतन सां रखी जे अदावत उन जी बेकार सारी इबादत भली कंध ते बिस्तरो कयूं रुलंदो वते तबलीगूं कंदो वते चिल्लो छो थो कमाए 4 महीना छो थो वञे सॼी ज़िंदगी रुलंदे गुज़ारे पर इहा नमाज़ क़बूल न आहे इहा इबादत अखा मदीना जे पंजतन सां पोज़ो आहे नबी जे बचन सां पोज़ो आहे इहा इबादत मोटाए उन जे बूथ ते हई वेंदी इन इबादत जी अल्लाह वटि का बि कदुर कीमत ना है जे मानू जे मन में नबी दे घराने सा बुग़्ज़ अदावत निशापुर जे शहर में सैयद ज़ादिया बन्याणियों थस मुर्स वफात करे वियो निशापुर जे शहर में आई हिकड़ो वडो मालदार आ वडो सेठ आ वडो पैसे वारो आ उनके अची चई तमाम मिस्कीन सैयद ज़ादी आया मुझो मुर्स वफात करे वियो आ ही बन्याणियों मुझो बचड़ियों मुझो बेवा आया ही बचड़ियों मुझो यतीम आइन तो खेर पर नवाज़ियो आ मुझी मदद कर उन्हें वडेरे उन्हें सेठ साहब चयो तू सैयद ज़ादी आई जी हां मां सैयद ज़ादी सनद थई सैयद आई त सनद थई हाणे मां परदेस यानी को सनद खयूं त कोन थी वता आया सैयद यानी जे मदद करनी थई त कर बाकी मुझके ज़ात जो मेहणो न दे मुखा सनद न पुछ पर हुन रहम न कयो सैयद जी इज्जत न कयई वा माई अखर मा गोड़ा गाड़ी दी सैयद ज़ादी अगते वधी परियों एकड़ो सेठ हुयो जेको मजूसी हुयो गैर मुस्लिम हुयो काफर हुयो उन मजूसी वटे वा सैयद ज़ादी वैया जी आही त मजूसी पर मां मोहम्मद करीम जी आल अहल बैत मजा सैयद ज़ादी आया मुझी का मदद कंदे मजूसी चयो जे मोहम्मद जी आल आई त मुझे अखियुनि ते भली आई नौकर खे चई मुझो फलाणो बंगलो जेको खाली आ वो इन सैयद ज़ादी जे हवाले कयो ब नौकरियाणियूं बि रखे ॾियोसि हिन जी ख़िदमत चाकरी जे लाइ बंगलो बि ॾिनई ख़र्च पको ज़रूरत जो हर सामान मोकिले ॾिनई रात थी आ उहो मुस्लमान जे सनद
रात थी आ ख्वाब में तो ॾिसे त मशर जो मैदान आ क़यामत जो नज़ारो आ वठ पकड़ लगी पई आ मलाइकन चैन के जंजीरन में कैद कयो पकड़े दोज़ख ॾे वठी वञण लगा सेठ रड़ियूं कयूं दाऊं कयूं बाबा छो था पकड़ियो जे तुंहिंजे बदअमलुनि जे करे तुंहिंजे गुनाहनि जे करे हल दोज़ख जो आर्डर आ जेॾी महिल मलाइक पकड़े हलिया साम्हूं ॾिठई त मदीने वारो मीर अची रहियो सोना हबीब अचन पिया हिन ॾिठो त मुस्तफ़ा करीम थो अचे रड़ करे चई या रसूल अल्लाह मुंहिंजी मदद कयो मुंहिंजी शफ़ाअत कयो मूंखे हिननि मलाइकनि खां छॾायो मूंखे दोज़ख ॾे पकड़ियूं था वञनि पिया या रसूल अल्लाह मुझी मदद कयो मां मुसलमान आया तवांजे कलमे पढ़ण वारो आया मदीने वाले साईं फरमाइश तू मुसलमान आई जी हां साईं मां मुसलमान आया पण फरमाए तोड़ सनद आए मुसलमानी तोड़ सनद आए या रसूल अल्लाह सनद त मूं वटि कोने साईं फरमायो तू तो वटि मुंहिंजी न्याणी आई हुई मुझे आल आई हुई कोने का सनद पूछी हुई ना हाने मुखों सिफारिश तो वठी तो मुखे तू मुसलमान की सनद ॾेखार तू मुझे बच्चन का सनद पूछंदो ही ना तू पंहिंजी सनद ॾेखार मुसलमानी ये हैबत में अख खुली वस अखिन मां ॻोढ़ा वहे रोए पियो त मुखों वॾी ग़लती थी वई आ मूं सैयद ज़ादी जी इज्जत न कई सुबह जो नौकरन खां पुछई त कल जेका सैयद ज़ादी आई वा काॾे वई चई फलाणे मजूसी उन्हें के पाण वटि पनाह ॾिनी आ बंगलो ॾिनो आ सुबह जो सवेल वो मुसलमान सेठ उन्हें जंहिं पनाह ॾिनी उन्हें वटि आयो कि बाबा तो वट सैयद ज़ादी अची हा मूं वटा जी हुआ मुझे हवाले कर जी छो जी तू मजूसी आई गैर मुस्लिम आई हुआ असांजे नबी जो औलाद आ वो मुझे हवाले कर मां उन जी मदद कंदुसि जी खबरदार मता मूंखे मजूसी चयो मां मजूसी न आहियां मां मुसलमान आहियां जी तू कल ताईं त मजूसी हुए काफर हुए रात जे पेट में कीअं मुसलमान थी वे जी हाँ रात मदीने वारो मीर आयो हुयो लजपाल नबी पंजो दीदार करायो हबीबन फरमायो तो मुझे बच्चन जी इज्जत कया अच तोखे कलमो पढ़ाया तोखे पंजे दीन में दाखिल कया हबीबन कलमो पढ़ाए मुखे जन्नत जी खुशखबरी विलायत जी बिशारत ॾेई विया बख्तवारो भलारो सैयदन सां जंहिंजो प्यारो आए बख्तवारो भलारो सैयदन सां जंहिंजो प्यारो आए चौ सल्लल्लाहु पंजतन सां रखी जे अदावत उन जी बेकार सारी इबादत लानतुन जा विझी गट गिचीअ में लानतुन जा विझी गट गिचीअ में दुनिया उकबा अंदर ख्वार आए हिते बुखार हुते बुखार हिते भी जहन्नम जो बेइज्जती जो हकदार हुते भी दोज़ख जो हकदार मुझा प्री प्यारा ई जहान मदीने वारे जो थई पुट भुलियल न हुज जाए ई दुनिया मुस्तफा जी थई कायनात ठही मदीने वारे जे सदके आ वंड वंडण वारो मुस्तफा थई पोजे सोने नबी सा प्यार थई मदीने वारे जे बच्चन सा प्यार थई खुदा जाने हिते हुते तुझा बेड़ा पार चौ सल्लल्लाहु केड़ा
उहे बदबख्त हैं, केड़ा उहे बदनसीब हैं जेके सोने पीरन जे पीर दस्तगीर बगदाद वारे साईं जेको पियो जे पारा हसनी सैयदा, अम्मा जे पारा हुसैनी सैयदा, नजीब तरफैन सैयदा, यारी वारो पीरा मुखे बेगड़ो चेसी तो शेख मुझो चरिए जा पुत्र शेख सरबुआ बुजुर्ग के वलीउल्लाह के अरब अजो बता वञो न अरब मुल्कन में इराक वञो शाम वञो के वली बुजुर्ग मुर्शिद के शेख दरीदा असा वटि ते न्यू मुसलमान की रोहन के शेख दरीदा असा वटि शेख हुंदो ने मुसलमान जी माना में पर अरब में वञो शेख सरबुआ पीर के मुर्शिद के मुझो पीरन जो पीर शेख शुयूख यानी पीरन जो पीरा दस्तगीरा गौसे आजम जो आला शान युतम, गौसे आजम जो आला शान युतम, जे जो कुल वलियन ते आहे कदम, गौसे आजम जो गौसे आजम जो आला शान युतम, गौसे आजम जो आला शान युतम, जे जो कुल वलियन ते आहे कदम, गौसे आजम जो सुभान अल्लाह। वो दुनिया में हजारे पीरन लखे पीरन पर बगदाद वारो पीरन जो पीरा हर वली जा कदम जमीन ते पर दस्तगीर जो कदम वलियन जे गर्दन ते हो जे जो कुल वलियन ते आहे कदम, गौसे आजम जो आला शान युतम, गौसे आजम जो चौ सल्लल्लाहु अन्या मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मुझे पीरन जे पीर दस्तगीर फरमायो बुधने साईं जो फरमायो बुधाया पीरन जे पीर जो फरमायो साईं फरमायन था त जेको बगदाद में आयो मन अब्बर बाब मदरसती मुझो दरवाजो मदरसे जो दरवाजो टपियो मुझे दरवाजे का अंदर दाखिल थियो इन्हें जो नंग सुञाणी पाण सां गडाए जन्नत दे वठी साईं फरमाइता मुझे मदरसे जो खूह इन्हें खूह जो जे पानी पीतो उन्हें जी भी सिफारिश कंदस जन्नत दे वठी हलंदुसि बेड़ो बुठड़ी जो जानब तो तारियो मुर्दो चेरो करे तो उतारियो एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी करे असां ते नजर का नूरानी गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी करे असां ते सिलसिलन में तुझो फैज़ जारी वंड तो खा वठे खल्क सारी सिलसिलन में तुझो फैज़ जारी वंड तो खा वठे खल्क सारी एड़ो कामिल महबूबे सुभानी करे असां ते नजर का नूरानी
तुझो दुश्मन थियो, तुझो दुश्मन थियो बर्बाद आए, उन ते रब पाक जी मारा तुझे दुश्मन ते गलबो शैतानी, तुझे दुश्मन ते गलबो शैतानी, करे असां ते नजर का नूरानी। सोने गौसे आज़म जो फैज़ सारी दुनिया में अज ताईं पे इए तो मौजू हणे जिए तुझो मेहरान आप कल्याणी दी मौसम में छोलियो वणंदो आ, मुझे दस्तगीर जो फैज़ इए अज भी दुनिया में छोलियो सुभान अल्लाह। दुनिया जा 22 मुल्क घुमिया तम जिते भी वियो हां उते दस्तगीर जा कादरी फकीर मुके नजर आया। समुद्रन में, बेटन में, पहाड़न में, बयाबानन में जिते वञो उते सोने दस्तगीर जो फैज़ नजर पियो अचे। सिलसिलन में तुझो फैज़ जारी, वंड तो खां वठे खल्क सारी, एड़ो कामिल तू कुतबे रब्बानी, करे असां ते ताके नजर करम खपे, खपे या न खपे, खपे न। ओ मिठा मिठा दरगाह पीर गोठ सोने रोजे धनी रबर जो आस्तानो मुझे दस्तगीर जो फैज़ तई। वरी रोजे धनी रबर जी शाख बखरी शरीफ सुनो सैयद मदी शाह इब मुझे दस्तगीर जो कादरी फैज़ तई। ओ मिठा हजरत साईं सैयद इमामुद्दीन सुनो त तवां ॾिठो हुयो जीअं कुरान खोले सुबह जो पढ़ंदा हुया वात मां जेके लफ्ज़ कठन इए थी पवे। ओ मिठा अल्लाह जा वली सुने दस्तगीर जो फैज़ अज भी जारी आ, सुभाणे भी जारी रहंदो, क़यामत ताईं जारी रहणो आ। ओ मिठा पोजे फैज़ मुहम्मदी खपई त पो अल्लाह वारन सा निस्बत जोड़, खुदा जे दोस्तन सा मोहब्बत जो नातो जोड़। वे वनी वट तन कलम जनी जे हथ में मेटे अंग अगिया वारे ब्या लिखन, पनो सो पाड़न जैसा पसण थे पिरी जो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझो सोनो सैयद फिटाई लजपाल फिटाई वियो, हजरत सैयद अब्दुल लतीफ फिटाई वियो, लवारी वारे बुजुर्ग सुल्तानुल औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान की खिदमत में ख्वाजा मोहम्मद ज़मा रहमतुल्लाह अलैह सैयद न हो सिद्दीकी हुयो, हजरत अबू बकर सिद्दीक जे औलाद में हुयो। राणे वटा रात फिटाई जो फरमाए, राणे वटा रात नौनी आपो आयो, लतीसू लतीफ चे दातर वटा रात, को न पुछे तो जात जेके आया से अगी विया। मखदूम मोहम्मद इस्माइल पिरियाने वारो जात जो चूणे जो मुझा दोस्तों हजरत सैयद अब्दुल लतीफ फिटाई सुनो वियो, हजरत लवारी वारन वटे बाहर दरगाह जे पोता मुरीद के जो आबा दिसिया त साईं जन वंदा आइन, दिसिया साईं जन वंदा आइन तली मुलाकात कयूं, मुरीद वियो वनी ॾिठी गर्दन झुकायूं मुराकबे में वेठा हुजन, गर्दन झुकायूं मुराकबे में वेठा आहिनि। मुरीद मोटी आयो चई त साईं जन मुराकबे में गर्दन झुकियल हुआ, भिटाई चयो बा इन मशगूली मां क़यामत ताईं वांदो न थींदो, हलो त हलो। भिटाई आयो ॾिठई गर्दन झुकियल हुआ, कंध निमियल आ, भिटाई जी नज़र पई मुखड़े ते
रड़ करे ची त सामी सफर हलिया कोह परूड़े पंध जन हेठा कंद आउन जियंदी उनरी जन हेठा कंद आउन जियंदी उनरी जेरी मल भिटाई यो शेर चयो त सुल्तान लोलिया कंध मथे करे निहारियो अगियो सैयद अब्दुल लतीफ बीठो त सुल्तान लोलिया हजरत ख्वाजा मोहम्मद जमा चवण लगो की नाही की नथी वनी की न कमाए लागा पालो कजा लासी सब लहराए तिहां पोथी दियाए गुज पिरिया जी गालड़ी सजो तसव्वुफ इन हिकड़े शेर में समायल की नाई की नथी वनी की न कमाए लागा पालो कजा लासी सब लहराए लाम मुराद ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा हड़ई चो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा भिटाई फरमायो त लागा पालो कजा सुल्तानुल औलिया फरमायो लागा पालो कजा लासी सब लहराए तिहां पोथी दियाए गुज पिरिया जी गालड़ी भिटाई भी समझी वियो माम परूड़े वियो रमज समझी वियो भिटाई चवण लगो ओ साईं तू त चवी तो हिय ब कया हुआ ब कया हिय वाट वठा पर मां मुंजी ब त गाल बुध कलम वही वियो का सरतियों के सुहाग ले अंक उते ही लिखियो जित न पहुंचे पा के खेदियां दा कजा कलम भायो बिटाई तू चाहिए हिय कया हूं कया पर ओ सोना तू चवी तो हिय कया हूं ही इबादत कया ही रियाजत कया पर जेको कलम वही वियो का तकदीर लिख दी वई उहा केर मेटींदो तकदीर जो लिखियो केर बदलाईंदो जेको लिख दी वियो उहे ही थींदो त सुल्तानुल औलिया फरमायो बिटाई इए बिनाए जेको लिख दी वियो बस गाल तंग थी वई इए बिनाए जी भला किया त सुल्तानुल औलिया फरमायो वेह वनी वट तन कलम जनी जे हथ में मेटे अंग गिया वारे ब्या लिखन पन्नो सो पाड़न जे में पसण थे पिरी जो ओ बिटाई वन्या उन्हन सा गॾिजी वे जंहिंजे हथन में तकदीर जा कलम आहिनि अॻियां अंग मेटींदा वारे ॿिया लिखी छॾींदा भाइरो दोस्तो अल्लाह वारन सा निस्बत रखो वलियन सा गंडा पोगंडियो खुशबख्त आयो जदी बकरी शरीफ सा निस्बत ओ मिठा अल्लाह वारन जी सैयदन जी मोहब्बत दुनिया में भी नफो दी आखिरत में भी फायदा हाने अचो त इन सजी जेका गाल मु तकरीर कई उन ते ठप्पो कुरान जो हणो मु हदीसूं तो पढ़ियूं वाक़या तो बयान कया पर कुरान मां भी बुधाए छॾिया मता को सुभाणे वरी एतराज करे चओ सल्लल्लाहु रब जो कुरान कुल हबीब तू फरमाए पंजी उम्मत के आगाह कर ला असअलुकुम अलैहि अजरा इन दीन से कारण जे वज तवा का कोप उचूरो नथो गुरा कोप मुआवजो नथो गुरा काब मजदूरी बदलो नथो तलब कया बस हिकड़ो सवाल हिकड़ी
हिकड़ी गाला इल्लल मवद्दत फिल कुर्बा जेके मुझा कराबतदार इन मुझा रिश्तेदार इन मुझो घराणो आ मुझा सैयद मुझा अहल बैत उन्हनि सां मवद्दत रखजो मोहब्बत रखजो छा कजो अहल बैतन सां नबी दे घराणे सां मोहब्बत रखजो ओ मिठा ई सारी तकरीर इन आयत जो मुझा दोस्तों तशरीया मुस्तफा जे घराणे सां मोहब्बत या अजरे रिसालता मुस्तफा जे एहसानन जो बदलो ॾियणु चाहिए त मुस्तफा जे घराणे सां मोहब्बत रखणी पवंदी हुजूर जे बच्चन सां हुजूर जी इतरत अहल बैतन सां जे मोहब्बत रखी उन्हें खुद मदीने वारे से मोहब्बत रखी जे मदीने वारे से मोहब्बत रखी उन्हें खुद रब की जात से मोहब्बत रखी सही फरमाइन था त मुझे घराने से जे मोहब्बत रखी या पुलिस रात टपण जे लाए चिट्ठू मुझे घराने से मोहब्बत पुलिस रात टपण जो चिट्ठू ऐं जन्नत में वञण जो सर्टिफिकेट मुझे अहल बैतन जी मोहब्बत ऐं हदीस जा लफ्ज़ हैं त हुब्बु आले मुहम्मदिन जवाजुल अल सिरात अहले बैत जी मोहब्बत यो पासपोर्ट आहे पुलिस रात टपण ऐं जन्नत ॾे वञण कने गैर मुल्की सफर कयो हुंदो न मुल्क का बाहर पाकिस्तान का बाहर पासपोर्ट का सवा ताके न छॾींदा मिसाल ता मदीने वञो न अलाह कंदो हड़ी हलंदासीं थकजी पिया आहियो न मदीने जी दुआ तो जाए या आमीन न तो चवी भला नई दिल्ली मोकिलिया जे मदीने ते आमीन न तो चवी को काडे वञण जो इरादो अथई हाँ मदीने वींदासीं अलाह कंदो इए न छॾींदो पुट चंदा पासपोर्ट ठहरा पासपोर्ट का सवा मुल्क का बाहर न छॾींदा हुन मुल्क में दाखिल थियण न ॾींदा अॻियों बीठा आहिनि इमिग्रेशन वारा सिपाही संतरी पुलिस वारा बीठा आहिनि पहरेदार पासपोर्ट का सवा न छॾींदा पासपोर्ट हुजे पर उन में वरी वीज़ा भी खपे वीज़ा हुजे सऊदी वञी तो न वीज़ा खपे वीज़ा का सवा न छॾींदा मिठा पो जे कॾहिं साईं फरमाइनि था त वो पासपोर्ट जेको अथव न जन्नत जो पासपोर्ट मुझे अहल बैतन जी मोहब्बत ऐं जन्नत जी वीज़ा खपे न मुझे बच्चन जी मोहब्बत हाणे जे वीज़ा जन्नत जी खपई त पोइ तोखे नबी जे घराणे सां मोहब्बत रखणी पवंदी जन्नत में वञणो आहे त पोइ इहो कमु करणो पवंदो बाक़ी जे होॾे वञणो अथई त पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे हाँ अल्लाह ताला जल शान शाल असांखे नबी जे पाक घराणे सां मोहब्बत नसीब फरमाए चओ सल्लल्लाहु असांखे असांजूं ख़ुशियूं सभु सॾे ॾे अड़े ज़िंदगी मज़ाक़ूं छॾे ॾे असांखे असांजूं ख़ुशियूं सभु सॾे ॾे अड़े ज़िंदगी मज़ाक़ूं छॾे ॾे असां कहिड़ो तो वटि हूंदासीं हमेशा असां कहिड़ो तो वटि हूंदासीं हमेशा असांखे न ॾिसजांइ वॾे ॾे असांखे न ॾिस असांखे न ॾिस पर ॾिसजांइ वॾे ॾे अड़ी ज़िंदगी मज़ाक़ूं छॾे ॾे अड़ी ज़िंदगी मज़ाक़ूं छॾे ॾे असांखे असांजूं ख़ुशियूं सभु सॾे अड़ी ज़िंदगी मज़ाक़ूं छॾे
अल्लाह करीम शाह असां सभिनी के जिंदगी मुस्तफ़ा जे गुलामी वारी ॾींदो ऐं मौत मुस्तफ़ा जे इश्क वारो नसीब फरमाईंदो। वमा अलैना सूरह वाक़िआ 1 भेरो, सूरह मुज़म्मिल 101 भेरा, सूरह रहमान 15 भेरा। बिस्मिल्लाह शरीफ जो ख़त्म हुआ, दलाइल ख़िराज जा ख़त्म आहिनि। सलवात पंजीना 810 भेरा है। दुरूद लखी 12 भेरा, दुरूद करोड़ी 2 भेरा, दुरूद अकबरी 2 भेरा, कुल अल्लाह शरीफ 200 भेरा, दुआ इस्तग़फ़ार 100 भेरा, ला हौल वला कुव्वत 100 भेरा, सुभान अल्लाह 100 भेरा, दुरूद रूही 15 भेरा, दुरूद ताज 504 भेरा, तवार शरीफ 30 भेरा, अलहम्द शरीफ 1000 भेरा। हाज़िर कलाम। हदीस पाक में आ 70,000 भेरा कलमो पढ़ी जिनके भी बख्शो वने अल्लाह ताला यकीनन उनकी मग़फ़िरत फरमाए जे बख्शला अल्लाह ताला उनके जन्नत जा आला मकाम ता सभिनी के गुजारिश आहे हिकिड़ो भेरो ज़िंदगी में पंहिंजे लाइ 70,000 भेरा कलमो ज़रूर पढ़ी छॾियो। ऐं मूं वटि कलमो शरीफ़ पढ़ियल आहे, उहो मां सैयदना इमाम साईं महदी रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत साईं इमाम जे रूहनि खे मां तोहफ़ो पेश कंदुसि। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व आलिहि व सहबिहि अजमईन। या अल्लाह, या रहमान, या रहीम, या अरहमर राहिमीन। ए मुंहिंजा मौला जेको ही पाक कलाम शरीफ पढ़ियो वियो, ख़त्मा ऐं कलमा शरीफ, सूरतूं ऐं जेके पाक विरद पढ़िया विया, ये मुंहिंजा करीम रब पंहिंजे शान मुताबिक़ असां पंहिंजे बानड़नि खे उनजो अजुर अता फरमा। ये मुंहिंजा मौला पंहिंजे नामूस जे मुताबिक़, पंहिंजे सखावत जे मुताबिक़ असांखे उनजो अजुर अता फरमा। ये मुंहिंजा मौला उहो जेको बि इन पाक कलाम जो अजुर आहे उहो असां मदीने वारे मीर सोने लजपाल नबी जी खिदमत पाक में पेश कयूं था। ये मुंहिंजा मौला इहो क़बूल ऐं मंज़ूर फरमा। सोने हबीब करीम जे हथारों, हुज़ूर जे अहले बेते अतहार, हुज़ूर जे अज़वाज मुतहरात, पंजतन पाक चैन यारन जमी असहाबन जे रूहन मुबारकन के पहुंचा। सोने पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुबहानी गौस समदानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे रूह मुबारक के पहुंचा। ये मुंहिंजा मौला इन्हनि जो अजुर ऐं सवाब हज़रत सैयदना मुहम्मद महदी रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक के पहुंचा। सोने सैयद इमामुद्दीन साईं जे रूह मुबारक के पहुंचा। ये मुंहिंजा मौला बकरी वारन जमी बुजुर्गन, उन्हनि जे बच्चन, उन्हनि जे खानदान जे रूहन मुबारकन खे वो अजुर ऐं सवाब पहुंचा। ये मुंहिंजा मौला उन्हनि पाक रूहन जे सदके जन ही कलाम पाक पढ़ियो जेकी हिन उर्स जी मजलिस में हाजिर थिया, सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल फरमा। सभिनी खे पंहिंजे शान मुताबिक़ अजुर ऐं सवाब अता फरमा। ये मुंहिंजा मौला हिन उर्स पाक जी महफ़िल में जेकी साइल आहिनि उन जा सुवाल पूरा कर, जेके मुश्किल ज़दा आहिनि उन जूं मुश्किलातूं आसान कर, जेके दर्दमंद आहिनि उन जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर। या अल्लाह जेकी दिल में उमेदूं मुरादूं खणी आया आहिनि, मुंहिंजा मौला बकरी शरीफ जे हुबदारनि जूं सभु मुरादूं पूरियूं फरमा। सभिनी जे मन जा मतिलब ऐं मक़सद पूरा फरमा। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा खाली न मोटा। कर्ज वारनि जा कर्ज ला, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, बे औलादनि खे साले औलाद ॾे। मुंहिंजा मौला जेकी बेघर आहिनि उनखे कुशादा घर ॾे, जेके बेरोज़गार आहिनि उनखे हलाल रोज़गार अता फरमा। जनते नियाणियुनि जा ॿार आहिनि उनखे सुठा घर ऐं वर अता कर। ये मुंहिंजा मौला हिन आस्ताने जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी फरमा। ये मुंहिंजा मौला सोने सैयद साईं मुनवर खे शाद ऐं आबाद रख। साईं जे भाइरुनि खे, भाइटियुनि खे, भाणजनि खे, पूरे घराणे ते पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा।
ए मुझा मौला हिन सैयदन के शाद आबाद रख जा। मुझा मौला हिन आस्ताने जो फैज़ क़यामत ताईं जारी है सारी रख जा। ए मुझा मौला हुजूर जी सारी उम्मत ते मेहरे नज़र फरमा। ए मुझा मौला असांजे वतन पाकिस्तान जी हिफाजत फरमा। अंदरूनी बैरूनी खतरन का हिन वतन जी हिफाजत फरमा। करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा खाली न मोटा। करीम रब पंहिंजे शान मुताबिक असांखे रहमतुन ऐं बरकतुन सां माला माल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। सभिनी के गुजारिश हाथ ॿधी मूंसां हथ न मिलाए जो, मेहरबानी कयो, किरो न हले।